नवाज न्यूज़ में भली कार और यहाँ संझा से धरला से हेडलाइंस कर नालायक नाअहल सिलेक्टेड हुकूमत खिलाफ जंग जो ऐलान करे चुका आहियूं। हिन जंग में तहां असांजा सिपाही आहियो। कठपुतली हुकूमत जे ख़ात्मे जो बंदोबस्त करणो आहे। असांखे गॾिजी जंग विढ़णी आहे ऐं जदोजहद करणी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुल्तान में वर्कर्स कन्वेंशन के खिताब। नए कोर्ट में अगवाई तशद्दुद खां पोइ मुबैना तौर इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायल 2 नारियूं डिगड़ी जी अदालत में पेश। 164 वारो बयान रिकॉर्ड मुतासिर नारियुनि ज़्यादती कंदड़ जवाबदारनि मां 2 ॼणनि जी सुञाणप करे वरिती। नारियुनि जो चवणु आहे त जवाबदारनि नवाब अली ऐं अली नवाज़ टंगड़ी अगवाबाद कपड़नि खां आजो करे डोड़ायो ऐं तशद्दुद जो निशानो बणायो। अदालत जवाबदार के गिरफ़्तार थियल 15 जवाबदारनि खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अमेरिका जा अफगानिस्तान में मक़सद वाज़े न हुआ ऐं उन जो अफगानिस्तान में मिशन पूरे बुनियाद ते ऐं बेमक़सद हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो परॾेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त चैलेंज खे क़बूल न करणु कमज़ोरी जी निशानी आहे। मुल्क खे करप्ट सियासतदाननि मां छुटकारो ॾियारण लाइ सियासत में आयसि। अफगानिस्तान जी तारीख़ ॼाणो था। हमेशह चयो त फ़ौज मसइले जो हल नाहे। अमेरिकन अफगानिस्तान जी तारीख़ पढ़ी नाहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चीनी टीवी खे इंटरव्यू चयाईं पार्टी जो मंशूर कानून जी हुक्मरानी ऐं फलाही रियासत क़ाइमु करणु आहे। सैद कार्ड खां पोइ सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 15 सैकड़ो वाध कई पई वञे। सुथमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट चवे थो हिन वक़्तु मुल्क में मईशत पाण भरू थी रही आहे। इंशाअल्लाह 1 साल में आमदनी में वधीक वाधारो ईंदो। इमरान ख़ान पाकिस्तान खे इस्लामी फलाही मुल्क बणाए रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट लोकल गवर्नमेंट एक्ट बदिरां नए ऑर्डिनेंस तहत वफ़ाक़ी गादी वारे शहर में मकानी चूंडूं रोकण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत मार्क्स न आहे त जॾहिं मुल्क जंगी हालत में हुजे ऐं असेंबली जो इजलास न थी सघियो हुजे रुगो उन वक़्तु ऑर्डिनेंस जारी थी सघे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान 10 बहितरीन वज़ीरनि जे नालनि जो ऐलान करे छॾियो। मुराद सईद जी पहिरीं पोज़ीशन। वज़ीर आज़म ऑफिस में वज़ीरनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण वारी तक़रीब में वज़ीर आज़म 10 वफ़ाक़ी वज़ीरनि खे बहितरीन कारकर्दगी ते तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना। असद उमर जी रिथाबंदी वारी वज़ारत 2 नंबर, सानिया नश्तर जी समाजी तहफ़ुज़ वारी वज़ारत 3 नंबर ऐं शफ़क़त महमूद जी तालीम वारी वज़ारत 4 नंबर ते रखी।